अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्यारे दोस्तों, मां मोहम्मद मुबारक आज मां तो ज़ार ज़िंदगी के बारे में इहो ड्रामो कॾहिं ईंदो करे ईंदो। ज़ार ज़िंदगी ड्रामे जो डायरेक्टर खजूर सां असांजो राब्तो थियो आहे। उन असांखे छा चयो आहे छा न चयो आहे वधीक ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकर तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नया आहियो त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवांजो को बैलेंस कोन ईंदो ऐं असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। जीअं त प्यारे दोस्तों, वो सिंधी ड्रामो ज़ार ज़िंदगी ये जेको ड्रामो आहे तमामु बहितरीनु ड्रामो आहे। इन बाबति मां असां डायरेक्टर खजूर सां राब्तो कयो। उनजो इहो चवणु हुयो त हीउ ड्रामो जेको आहे त ईद खां बाद ईद जे ॿिए ॾींहं ते या ईद जे टे ॾींहं ते हिनखे रिलीज़ कयो वेंदो टीवी ते। ऐं इन में काफ़ी अदाकार जेका आहिनि तमामु बहितरीनु अदाकार हिन ड्रामे में आहिनि। तमामु बहितरीनु मशहूरु एक्टर हिन में कमु करे रहिया आहिनि। तमामु बहितरीनु ड्रामो आहे। ऐं उन डायरेक्टर खजूर असांखे चयो ईअं बि आहे त हिन ड्रामे जा 60 किस्सा टोटल मुकमल थी विया आहिनि। ऐं उन खां बाद जेको आहे त बाक़ाया किस्सा जेका रहियल उहे शूट थींदा, उन्हनि खे एडिटिंग कंदासीं ऐं टोटल हिन ड्रामे खे 100 किस्त कंदासीं। उन डायरेक्टर जो इहो चवणु आहे। जीअं त पहिरियों दोस्तों, असांजा सिंधी ॿाहिरि यूट्यूब ते थोरा आहिनि ऐं काफ़ी जेका आहिनि त उर्दू में ऐं इंडिया में जेका आहिनि सभई जे ड्रामा हलंदा आहिनि उन बाबति मालूमात ॾींदा आहिनि। इंडिया हुजे चाहे उर्दू ड्रामा हुजनि उन में बि मालूमात ॾींदा आहिनि। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश कजे त सिंधियुनि खे त महिरबानी कजो सिंधी यूट्यूब ते अचो ऐं तव्हांखे जेकॾहिं को बि एडिटिंग वीडियो वग़ैरह को बि ठाहिणो आहे त मूंसां व्हाट्सअप में राब्तो कयो, मां तव्हांखे ठाहे ॾींदुमि। ऐं चैनल बि तव्हांखे मां ठाहे ॾींदुमि, तव्हां पाण वीडियो अपलोड कयो फ्री में। इहो अहिड़ो को मसइलो कोन्हे कि जंहिंजा पैसा वठंदा, पैसा न बल्कि फ्री में तव्हांखे वीडियो ठाहे ॾींदासीं ऐं चैनल बि ठाहे ॾींदासीं। तव्हांखे चैनल ग्रो करे ॾींदासीं फ्री में। अहिड़ो को मसइलो ई कोन्हे दोस्तों।